ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 13/5/2026 और मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप द्वारा तव्हांखे जो सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज मिली आहे। हिन सां तव्हां इनखे तव्हां बुद्धि में रखंदा आहियो। इन करे तव्हां केरु थी वियो? स्वदर्शन चक्रधारी। कृष्णा रूह खे पावन ठाहिण जे लाइ रूहानी बाप कहिड़ी इंजेक्शन लॻाईंदा आहिनि? मनमना भव। ये इंजेक्शन रूहानी बाप जे सवाइ ॿियो कोई लॻाए न सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मिठे ॿार तव्हां मूंखे यादि करो, बसि यादि सां ई आत्मा पावन थींदी। इन में संस्कृत आदि पढ़ण जी बि ज़रूरत न आहे। बाबा त हिंदी में सिधा शब्दनि में ॿुधाईंदा आहिनि। रूह खे जॾहिं इहो निश्चय थींदो आहे कि रूहानी बाप असांखे पावन ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि त विकारनि खे छॾंदा वेंदा आहिनि। ओम शांति। ओम शांति जो अर्थ त ॿारनि सम्झायो आहे। आत्मा पंहिंजो परिचय ॾींदी आहे, मुंहिंजो स्वरूप शांति आहे ऐं मुंहिंजे रहण जो स्थान शांति धाम आहे, जंहिंखे परम धाम निर्वाण धाम बि चइबो आहे। बाबा बि चवंदा आहिनि देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहो। बाप खे यादि करो, उहे पतित पावन आहिनि। इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि कि असां आत्मा ई आहियूं। हिते आया आहियूं पाठ ॿुधाइण। हाणे ड्रामा पूरो थींदो आहे, वापसि वञिणो आहे। हिन करे चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। इनखे ई संस्कृत में चइबो आहे मनमना भव। बाबा कोई संस्कृत में न चवंदा आहिनि। बाबा त हिंदी भाषा में ई सम्झाईंदा आहिनि। जीअं गवर्नमेंट चवंदी आहे हिकु ई हिंदी भाषा हुजणी खपे, बाबा बि वास्तव में हिंदी में ई सम्झायो आहे। परंतु हिन समय अनेक धर्म मथ पंट थियण जे कारण भाषाऊं बि अनेक प्रकार जी करे छॾियूं अथनि। सत्युग में एतिरी भाषाऊं हूंदियूं न जेतिरी हिते आहिनि। गुजरात में रहण वारनि जी भाषा अलॻि आहे। जो जीअं गांव में रहंदा आहिनि उहो हुतां जी भाषा ॼाणंदा आहिनि। अनेक मनुष्य अनेक भाषाऊं। सत्युग में त हिकु धर्म हिकु भाषा हुई। हाणे तव्हां ॿारनि खे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज बुद्धि में आहे। हीअ कोई शास्त्रनि में न आहे। अहिड़ो कोई शास्त्र न आहे जंहिंमें हीअ नॉलेज हुजे। न कल्प जी आयु जो ई लिखियलु आहे, न कंहिंखे मालूम आहे। सृष्टि त हिकु ई आहे। सृष्टि जो चकर फिरंदो रहंदो आहे, नई खां पुराणी, पुराणी खां नई। हिनखे चइबो आहे सुदर्शन चक्र। जंहिंखे हिन चक्र जो नॉलेज आहे हुनखे चइबो आहे सुदर्शन चक्रधारी। आत्मा खे ज्ञान रहंदो आहे सृष्टि चक्र कीअं फिरंदो आहे। उहो पोइ श्री कृष्ण खे विष्णु खे सुदर्शन चक्र ॾेई छॾींदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि उन्हनि खे त नॉलेज हुई ई न। सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज बाबा ई ॾींदा आहिनि। इहे सुदर्शन चक्र आहे, बाक़ी कोई हिंसा जी ॻाल्हि न आहे जंहिंसां गलो कटिजी वञे। इहे सभु कूड़ ॻाल्हियूं कूड़ लिखी छॾियो अथनि। इहे नॉलेज बाबा जे सवाइ कोई मनुष्य ॾेई न सघे। मनुष्य खे कॾहिं भॻवानु चई न सघंदासीं। बाक़ी ब्रह्मा विष्णु शंकर खे बि देवता चइबो आहे। जो बाप जी महिमा आहे उहो देवताउनि जी बि न आहे। बाप त राजयोग सेखारीनि था न, ईअं न चईंदा ॿारनि जी बि उहा ई महिमा आहे जो बाप जी आहे। ॿार पोइ बि पुनर्जन्म वठंदा आहिनि। बाप त पुनर्जन्म न वठंदा न। ॿार बाप खे यादि कंदा। ऊचे ते ऊचो भॻवानु आहे, उहो सदा पावन आहे। ॿार पावन ठाहे पोइ पतित ठहींदा आहिनि। बाप त आहे ई पावन। बाबा जो वरसो बि ज़रूरु खपे ॿारनि खे। हिकु त मुक्ति जो खपे, ॿियो खपे जीवन मुक्ति जो। शांतिधाम खे मुक्ति, सुखधाम खे जीवन मुक्ति चइबो आहे। मुक्ति त सभिनि खे मिलंदी आहे। जीवन मुक्ति जो पढ़ंदा उन्हनि खे मिलंदी। बराबरि भारत में जीवन मुक्ति हुई, बाक़ी सभु एतिरा मुक्ति धाम में हुया। सत्युग में सिर्फ़ु हिकु ई भारत खंड हुयो, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। बाबा सम्झाईंदा आहिनि लक्ष्मी नारायण जे मंदरु सभिनि खां जास्ती ठाहींदा आहिनि। बिरला आदि जो मंदरु ठाहींदा आहिनि। उहे इहे न ॼाणंदा आहिनि कि लक्ष्मी नारायण खे बादशाही किथां मिली, केतिरो समय राज्य कयो, पोइ काॾे हली आहे, कुझु बि न ॼाणंदा आहिनि। त जीअं गुड़ियनि जी पूॼा थी, हिनखे चइबो आहे भक्ति। आपे ही पूजा पोइ आपे ही पुजारी। पूज्य ऐं पुजारी में फ़र्क़ु आहे न।
उन्हनि जो बि अर्थ ॻाए हूंदो। पूज्य ऐं पुजारी में ॾाढो फ़र्क़ु आहे। उन्हनि जो बि अर्थ हूंदो। पतित उन्हनि खे चइबो आहे जो विकारी हूंदा आहिनि। क्रोधी खे पतित न चईंदासीं। जो विकार में वेंदा आहिनि न उनखे पतित चइबो आहे। हिन समय तव्हांखे ज्ञान अमृत मिलंदो आहे। ज्ञान जो सागर हिकु बाबा आहे। बाबा सम्झायो आहे ये भारत ये सतो प्रधान ओचिते हो चुयो, हाणे तमो प्रधान आहे। ये तव्हांजी बुद्धि में आहे। हिते कोई राजा ई त आहे न। ये आहे ही प्रजा जो प्रजा ते राज। सत्य में ॾाढा थोड़ा हूंदा, हाणे त केतिरा आहिनि। विनाश जी तयारी बि थींदी आहे। दिल्ली परिस्तान त ठहिणो ई आहे, परंतु ये कोई न ॼाणदा आहिनि। उहे त सम्झंदा आहिनि ये न्यू दिल्ली आहे। ये पुराणी दुनिया खे पलटाइण वारो केरु, ये कंहिंखे पतो न आहे। कोई शास्त्र में बि न आहे। सम्झाइण वारो त हिकु बाबा ई आहे। हाणे तव्हां ॿार नई दुनिया जे लाइ तयारी करो था। कौड़ी से हीरे मिसल ठहियो था। भारत केतिरो सॉल्वेंट हुयो, ॿियो कोई धर्म ई न हुयो। हाणे त अनेक धर्म आहिनि। हाणे रहमदिल बाबा खे यादि कंदा आहिनि। भारत सुखधाम हुयो, इहे भुलिजी विया आहिनि। हाणे त भारत जो छा हाल आहे? न त भारत हेवन हुयो, बाबा जो जन्म स्थान आहे न। त ड्रामा अनुसार उन्हनि खे तरस पईंदो आहे। भारत त प्राचीन देश आहे। चईंदा बि आहिनि बराबरि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो, ॿियो कोई धर्म न हुयो। हाणे इहो भारत बिल्कुलु पट ते अची करे पियो आहे। ॻाईंदा बि आहिनि न, भारत असांजो देश सभिनि खां ऊचो हुयो, नाम ई हुयो हेवन, स्वर्ग। भारत जी महिमा जो बि कोई खे पतो न आहे। बाबा ई अची करे भारत जी कहानी ॿुधाईंदा आहिनि। भारत जी कहानी माना दुनिया जी। हिनखे सत्यनारायण जी कहानी चइबो आहे। बाप ही वेही सम्झाईंदा आहिनि। पूरे 5000 वर्ष पहिरियों भारत में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, जंहिंजा चित्र बि आहिनि, परंतु उन्हनि खे राज्य कीअं मिलियो? सतयुग जे अॻियां छा हुयो? संगम जे अॻियां छा हुयो? कलयुग ये संगम युग आहे, जंहिंमें बाबा खे अचिणो पवंदो आहे। छो जॾहिं पुराणी दुनिया खे नयो ठाहिणो हुजे तॾहिं मूंखे हिन सृष्टि ते अचिणो पवंदो आहे। पर दुनिया खे पावन ठाहिणो मुंहिंजे लाइ पोइ चई छॾंदा आहिनि सर्वव्यापी आहे कि मां युगे युगे ईंदो आहे। त मनुष्य ई मुंहिंजी आहिनि। सत्य खे त सिर्फ़ु तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां केरु आहियो? बोर्ड ते लिखियलु आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियो। ब्रह्मा जो बाप केरु? शिव। ऊचते ऊच पुठियां इहा ब्रह्मा, पोइ ब्रह्मा द्वारा रचना थींदी आहे। प्रजापिता त ज़रूरु ब्रह्मा खे ई चईंदासीं, शिव खे प्रजापिता न चईंदासीं। शिव हाणे आत्माउनि जो निराकार बाप आहे। उहो अची करे प्रजापिता ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश कयो। उन्हनि द्वारा तव्हां मुखवंशावली ब्राह्मण ठहिया आहियो। ब्रह्मा द्वारा ई तव्हां ब्राह्मण ठाहिया, पोइ देवता ठहींदा आहियो। ब्रह्मा द्वारा ई तव्हांखे मां ब्राह्मण ठाहींदो आहियां, पोइ देवता ठाहींदो आहियां। हाणे तव्हां ब्रह्मा जा ॿार ठहिया आहियो। मुखवंशावली ठाहींदा आहिनि न बाबा। ब्रह्मा कंहिंजो ॿार आहे? ब्रह्मा जो बाप जो नाम छा आहे? उहो निराकार शिव आहे। उहो अची करे हिननि में प्रवेश करे एडॉप्ट कंदा आहिनि। असां आत्माउनि खे मुखवंशावली ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां हिननि जे ॾाढे जन्मनि जे अंत में प्रवेश कंदो आहियां। इहे असांजो ठही वेंदा आहिनि। सन्यास धारण कंदा आहिनि। कंहिंजो सन्यास कंदा आहिनि? इहे 5 विकारनि जो सन्यास कंदा आहिनि। घर बार छॾण जी दरकार न आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे सिर्फ़ु बाबा चईंदा आहिनि पवित्र रहो, है न। ब्रह्मा बाबा खे द्वारा त स्थापना थियण हुई, इन करे सभु कुझु छॾियो। पर बाक़ी बाबा हाणे चईंदा आहिनि जाते आहियो उते बसि मूंखे यादि करो, पवित्र रहो,
पंज विकारनि जो संन्यास करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। इहे योग आहे ई जंहिंसां खाद निकिरी वेंदी आहे, तव्हां सतो प्रधान ठही वेंदव। भक्ति में त भल केतिरा बि गंगा सनानु करो, जप तप आदि करो, हेठि उतरणो ज़रूरु आहे। सतो प्रधान हुयो, हाणे तमो प्रधान आहे, पोइ सतो प्रधान कीअं ठहूं? सो सिवाय बाप जी कोई रास्तो ॿुधाए न सघंदा। बाबा जे सिवाय कीअं असां सतो प्रधान ठहिणो आहे, इहे बाबा जे सिवाय कोई बि ॿुधाए न सघंदो। बाबा चवनि था, बाप त बिल्कुलु सहज रीति ॿुधाईंदा आहिनि कि मामेकम यादि करो। इहे आत्माउनि सां बाबा ॻाल्हाईंदा आहिनि, कोई गुजराती व सिंधियुनि सां न ॻाल्हाईंदा आहिनि। इहे रूहानी ज्ञान आहे न। शास्त्रनि में आहे जिस्मानी ज्ञान, रूहनि खे ई ज्ञान खपे। रूह ई पतित ठही आहे न, उन्हनि खे रूहानी इंजेक्शन खपे। बाबा खे चईंदा आहिनि रूहानी अविनाशी सर्जन। उहे अची करे असांखे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि कि तव्हांजो रूहानी सर्जन आहियां मां। रूहानी सर्जन शिव बाबा असांजा रूहानी सर्जन आहिनि। तव्हांजी आत्मा पतित थियण जे कारण शरीर बि रोगी थी वियो आहे। हिन समय भारतवासी तथा सॼी दुनिया नरकवासी आहे, त स्वर्गवासी कीअं ठही सघंदी आहे? सो बाप सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां ई अची करे सभु ॿारनि खे स्वर्गवासी ठाहींदो आहे। तव्हां बि सम्झंदा आहियो बराबरि असां नरकवासी हुआसीं। कलयुग खे चइबो आहे नर्क। हाणे नर्क जो अंत आहे। भारतवासी हिन समय रौ नर्क में पिया आहिनि। सभिनि खे सॉल्वेंट बि न चईंदासीं, इनखे सॉवरेंटी बि न चईंदासीं। लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। हाणे बाबा स्वर्ग में वठी वञण जे लाइ लाइक़ु ठाहींदा आहिनि, त उन्हनि जो मञिणो खपे न। पंहिंजे धर्म शास्त्र खे ई न मञंदा आहिनि, बाबा खे ई न ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे पदत खां पावन ठातो हुयो, न कि श्री कृष्ण खे। श्री कृष्ण त पावन नंबर 1 आहे। उन्हनि खे चईंदा आहिनि श्याम सुंदर। श्री कृष्ण जी आत्मा पुनर्जन्म वठंदे हाणे श्याम ठही आहे। कामचिता ते वेही काली ठही आहे। जगदम्बा खे काली छो चईंदा आहिनि, इहे कंहिंखे पतो न आहे। जीअं श्री कृष्ण खे कारो, ईअं जगदम्बा खे बि कारो ॾेखारींदा। हाणे तव्हां कारा आहियो, पोइ सुंदर थी वेंदा। तव्हां सम्झाए सघंदा आहियो ॿार ॾाढो सुंदर हुयो। सुंदरता ॾिसणी हुजे त अजमेर में ॾिसो। स्वर्ग में सोने हीरे जा महल हुया, हाणे त पत्थर पित्तर जा आहिनि। सभु तमो प्रधान आहिनि। त ॿार ॼाणंदा आहिनि शिव बाबा ब्रह्मा द्वारा ॿई इकट्ठा आहिनि। हिन करे चईंदा आहिनि बाप दादा। वरसो शिव बाबा सां मिलंदो आहे। अगरि दादा सां चईंदा त बाक़ी शिव वटि छा आहे? वरसो शिव बाबा सां मिलंदो आहे ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना। हाणे त रावण राज्य आहे, जे सिवाय तव्हां सभु नरकवासी आहियो। हाणे त रावण राज्य आहे, सिवाय तव्हांजे सभु नरकवासी। तव्हां हाणे संगम ते आहियो, हाणे पतित खां पावन ठहो था, पोइ विश्व जा मालिक ठही वेंदा। इहे कोई मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि। तव्हांखे मुरली केरु ॿुधाईंदा? शिव बाबा परम धाम सां ईंदा आहिनि, पुराणी दुनिया पुराणे शरीर में। कंहिंखे निश्चय थी वञे त पोइ बाप सां मिलण जे सिवाय रही न सघे। चाहे पहिरियों बेहद जे बाप खे त मिलां ठहिरी न सघंदा। चईंदा बेहद जे बाप जो स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि वटि असांखे फौरन वठी हलो। ॾिसो त सही शिव बाबा जो रथ कहिड़ो आहे। उहो माण्हू बि घोड़े ते श्रृंगारदा आहिनि, पटको निशानी ॾेखारींदा आहिनि। उहो रथ हुयो मोहम्मद जो, जंहिं धर्म स्थापना कई।
भारतवासी को बैल की तिलक ॾेई मंदिर में रखंदा आहिनि। सम्झंदा आहिनि हिन ते शिव जी सवारी थी आहे। हाणे बैल ते त न शिव जी न शंकर जी सवारी आहे, कुझु बि सम्झंदा न आहिनि। शिव निराकार आहे, उहो कीअं सवारी कंदा? टंगियूं खपनि त जो बैल ते वेही सघनि। इहा आहे अंधश्रद्धा। इहा आहे अंधश्रद्धा। छा मीठे मीठे सिकल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाबा असांजो ज्ञान अमृत मिलंदो आहे, हुन अमृत खे पीअणो आहे ऐं पिलाइणो आहे। पुजारी सभु पूज्य ठहिण लाइ विकारनि जो त्याग करणु। बाप ॿियो आहे बाप जे स्वर्ग में वञण जे लाइ लाइक़ु ठाहिनि था, उन्हनि जी हर ॻाल्हि मञणी आहे। पूरो निश्चय बुद्धि थियणु। बाबा जी हर ॻाल्हि मञणी आहे। पूरो निश्चय बुद्धि थियणु। अनुभव जे वरदान। अनुभव जी विल पावर द्वारा माया जी पावर जो सामनो करण वारा अनुभवी मूर्त ठहो। सभिनि खां पावरफुल स्टेज हूंदी आहे पंहिंजो अनुभव। अनुभवी आत्मा पंहिंजे अनुभव जी विल पावर सां माया जी कोई बि पावर खे, सभी ॻाल्हियुनि खे, सभु समस्याउनि जो सहज सामनो करे सघंदी आहे। सभी आत्माउनि खे संतुष्ट भी करे सघंदी आहे। सामनो करण जी शक्ति सां, सर्व खे संतुष्ट करण जी शक्ति अनुभव जी विल पावर सां सहज प्राप्त थींदी आहे। सामनो करण जी शक्ति सां, सर्व खे संतुष्ट करण जी शक्ति अनुभव सामनो करे। भई कोई तव्हांखे अहिड़े कम जे लाइ सॾु करे जो तव्हांखे लॻे थो भई इहा माया जी कोई चाल आहे, असां सम्झी वियासीं ऐं वञण बि ज़रूरी हूंदो आहे न। कोई तव्हांखे सेवा जे लाइ ई सॾु करे भई फलाणो आहे न तव्हांजे बाबा जो ज्ञान ॿुधणु, तव्हां सां मिलणु चाहींदो आहे। श्री तव्हां बाबा जा ॿार आहियो, माया इहा रूप बि खणी अची सघे। तव्हांखे पतो त आहे कि इहा इंटेंशन रॉन्ग आहे, त तव्हां त बि तव्हांखे बाबा जी सेवा जे लाइ सॾु कयो अथनि, त तव्हांखे वञिणो ई पवंदो। तव्हांखे उन्हनि जो सामनो करिणो ई पवंदो। तव्हां विया बि सामनो करण जी शक्ति खे यूज़ बि कयो, मतिलबु हुते उन्हनि जी नेगेटिविटी या उन्हनि जो व्यर्थ या जो बि वाइब्रेशन बोल व्यवहार जो बि आहे उनजो तव्हां सामनो बि कयो। उन्हनि खे बाबा जो परिचय बि ॾिनो, ज्ञान बि ॾिनो, उन्हनि सां मिलियो बि, उन्हनि खे संतुष्ट बि कयो। छो जी तव्हांखे अनुभव हुयो, तव्हांखे पतो आहे भई अहिड़ी सिचुएशन खे कीअं हैंडल कबो आहे। त अनुभव जी विल पावर सां सहज प्राप्त थी वई। सामनो करण जी शक्ति सां, सर्व खे संतुष्ट करण जी शक्ति, उन्हनि खे संतुष्ट बि करिणो हुयो, वञिणो बि हुयो। त इहे कीअं पॉसिबल थियो हुयो? छोकी असां वटि अनुभव आहे। हिन करे हर खज़ाने खे अनुभव में लाहे करे अनुभवी मूर्त। स्लोगन आहे हिकु ॿ खे ॾिसण जे बजाए स्वयं खे ॾिसो, परिवर्तन। हिकु ॿ खे ॾिसण जे बजाए स्वयं खे ॾिसो ऐं स्वयं खे परिवर्तन कंदा। अव्यक्त इशारो आहे, पंहिंजे पाण खे चेक करो। हर शक्ति जो, हर प्राप्ति जो, हर गुण जो अनुभव आहे।
पाँच से पाँच को चेक करो, हर शक्ति जो, हर प्राप्ति जो, हर गुण जो अनुभव आए, अगर अनुभव जो अथॉरिटी आए तो कोई भी परिस्थिति अनुभव जो अथॉरिटी से गया कुछ भी प्रभाव नहीं दे सकती। अनुभव ही हो रहा है, कभी के भी परिस्थिति में, कभी भी कड़ी भी परिस्थिति में अचल अडोल रहींदा, हलचल में नहीं ना शुभी अनुभव न कीअं सामनो कबो आहे, कीअं सहन कबो आहे, कीअं छा कबो आहे, हलचल में न ईंदा। शुभी सभिनि खां वॾे ते वॾी अथॉरिटी आहे अनुभव जो। आह्वान करो जंहिं समय जंहिं शक्ति जो वह सेकेंड में सहयोगी ठही। हाँ जी, गर्मी आने, गर्मी में माण्हुनि खे गर्मी भी लॻंदी, कई तो सॼो ॾींहुं चईंदा अरे एॾी गर्मी आहे, गर्मी आहे, गर्मी आहे। लेकिन जे माण्हुनि खे एॾी गर्मी में भी रही करे पंहिंजे शरीर खे भी ठीक रखे, कर्म भी करण, हुनजी आदत पइजी वई आहे त हुननि खे केतिरी भी गर्मी हुजे कोई प्रॉब्लम न थी सघे, है ना। जे ठंडी हूंदी आहे त ठंडी में शरीर ठीक रहे हुन लाइ गरम चीज़ूं ईंदियूं आहिनि। ये गर्मी में भी शरीर ठंडो रहे हुन लाइ ठंडी चीज़ भी ईंदियूं आहिनि, उनखे यूज़ करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।